एक सिंध जवा, एक सकाफत जवा, नारो सदा जिए सिंध जवा, जिए सिंध जवा। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कोटड़ी में ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾ खे समूरी सिंध में भरपूर मोट मिली रही है। अवामी न्यूज़ जे सरवाण अब्दुल रज़ाक राजपूत खे जज पेश कयो पियो वञे। कोटड़ी सैटेलाइट बिरोही चौक वेझो ख़ानगी फातिमा ऑफ एक्सीलेशन स्कूल में सकाफ़ती तक़रीब कोठाई वई है। तक़रीब में स्कूल जे शागिर्दनि तोड़े उस्तादनि टोपियूं अजरकूं पहिरे सिंध सां सचाई जो वचन वरजायो वियो। जॾहिं त तक़रीब में स्कूली शागिर्दनि तोड़े शागिर्दनि सिंधी सकाफ़ती मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश कया ऐं अवामी न्यूज़ जे सरवाण खे जज पेश कयो आहे। हिननि जो चवणु आहे अवामी न्यूज़ अहिड़ा प्रोग्राम कराए हर साल पंहिंजे पाण खे मञरायो आहे। हिननि वचन कयो त 5 डिसंबर क़ौमी काज ते अवामी न्यूज़ सां गॾु सकाफ़ती वेस पाए सिंध माउ खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।